असां पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ जेको आहे सो उथारियो आहे। असांजे हक़ जो आवाज़ अलाह ॿुधो वञे, ऐवान ते पुॻो वञे। असांजी गुज़ारिश आहे साईं मुराद अली शाह खां, साईं सईद गनी साहिब जेको असांजो मिनिस्टर आहे एजुकेशन जो, ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी खां असांजी इहा बराए महिरबानी असांजे नौजवान जे जेको आहे सो आवाज़ ॿुधो। ऐं मुतालिबो इहो ई आहे त असांखे जेको 3800 उम्मीदवार एहतिजाज कनि पिया सिंध लेवल ते, तव्हां उनखे बहाल करे उनखे रिक्रूटमेंट उनखे अॻु में करे बाक़ी 37,000 जेको तव्हां नयूं भर्तियूं करणु वञो पिया, पहिरियां उनखे एडजस्ट कयो, उनखां बाद में नयूं भर्तियूं तव्हां बिलाशक कयो। गवर्नमेंट खे अपील कयूं था त आहे बि हिकु साख रखंदड़ इदारो आहे, जेको आहे सो नाले वारो इदारो आहे, जेके उस्ताद पास थिया आहिनि 50-50+ ते जेको फार्मूलो हुयो उन ते पास थिया आहिनि। असां सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदासीं त हिननि जो मुतालबो जेको आहे सो मञियो वञे। असांजो जेको आहे सो इहो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां। असां जेको आहे सो 2018 में हिकु साख रखंदड़ इदारे IBA खां टेस्ट पास कई। उन वक़्तु जेको आहे सो जायूं अनाउंस कयूं 6,000, उनखां अलावा 34,000 कैंडिडेट्स वेठा हुया, जंहिंमां जेको आहे सो सिर्फ़ु 3300 कैंडिडेट्स खे ऑफर ऑर्डर ॾिना हुया। असां इहो जेको आहे सो सिंध हुकूमत खां, CM मुराद अली शाह खां, सईद गनी साहिब खां इहो मुतालबो कयूं था त पहिरीं असां जेके 50 ऐं 50+ वारा JEST ऐं ECT उम्मीदवार रहूं था उन्हनि खे एडजस्ट कयो वञे, पोइ जेको आहे सो नई एडवर्टाइज़मेंट ॾिनी वञे। हिन वक़्तु ताईं असांजे लाइ कोई अहिड़ो इंतज़ाम न कयो वियो आहे। असां हिन वक़्त जे तालीम जे वज़ीर खे इहो रिक्वेस्ट था कयूं त नयूं वैकेंसीज़ कढण खां पहिरियां ई जेके 50 ऐं 50+ वारा एबल कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। उस्तादनि IBA टेस्ट पास कंदड़नि इहो मुतालबो कयो सिंध गवर्नमेंट खां ऐं तालीम जे वज़ीर खां त जेके असांजा 50% जेका 2018 में उस्ताद जेके पास थिया आहिनि, सबक़ा बाद जो जेको पेशो आहे उन में भर्ती कयो वञे, उन बाद जेके नयूं भर्तियूं आहिनि उहे कयूं वञनि। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, टिकराना।